सुर ऐं संगीत जंहिंखे असीं मौसीक़ी जी दुनिया चऊं था, उन ई मौसीक़ी जो अॼु आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। हिन वक़्तु दुनिया जे समूरनि इल्मनि जियां मौसीक़ी बि हिकु मुकमल इल्म जी सूरत अख़्तियार करे चुकी आहे। इहो ई सबबु आहे जो सिंध मुल्क तोड़े सॼी दुनिया जे अंदरि हर क़ौम सक़ाफ़त तोड़े मुख़्तलिफ़ ख़ितनि जा माण्हू मौसीक़ी ज़रिए न रुॻो पंहिंजे अहसासनि जो इज़हार कनि था, पर मौसीक़ी ख़ुदि इंसान जी मजमूई अहसासनि, पीड़ाउनि, ख़ुशियुनि तोड़े इंसान जे अंदरि इज़हार जो अहिड़ो तख़लीक़ी ऐं अदबी ज़रियो बणिजी वई आहे जो मौसीक़ी खे अॼु जे दौर में सिहतमंद मुआशरनि लाइ लाज़िम क़रार ॾिनो पियो वञे। ज़िंदा दिल माण्हू जे लाइ मौसीक़ी ज़रूरी आहे, छो त जॾहिं माण्हू खे हालातनि हवाले सां माण्हुनि जा ज़हन क़ाबू थी वञनि था त उन्हनि खां निजात हासिलु करण लाइ मौसीक़ी ॿुधी वञे त माण्हुनि में जेको आहे सो थकावट वारा ज़हन ख़तमु थी वञनि था, माण्हू चुस्त ऐं तवानाई सां थियनि था। इन करे मौसीक़ी रूह जो हिकिड़ो ग़िज़ा आहे। बाक़ी माण्हुनि खे ॿाहिरि निकिरणु खपे ऐं माण्हुनि जे ज़हननि ते जेके बुग़्ज़ ऐं कीने वारी दज़ चढ़ी वई आहे उनखे मेसारण जे लाइ मौसीक़ी ऐं नुक़ुर शाइरी ॿुधणु खपे, जंहिंमें मोहबत ऐं तसौफ़ ऐं हिकु जहिड़ाई हेकड़ाई जो जेको आहे सो सबूत थिए। इन हवाले सां जेकॾहिं मौसीक़ी ॿुधंदासीं त असांजा ज़हन ताज़ा तवाना थी पवंदा। असां त जेके बेहुदा शाइरी आहे उनखे त शाइर तस्लीम कोन था कयूं, छो त उहे शाइरी जी दुनिया में न आहिनि, हू पंहिंजे हवास मुताबिक़ उहा शाइरी कनि था। बाक़ी शाइर जेको आहे सो क़ौम जो राबर हूंदो आहे, जीअं उस्ताद बुखारी आहे, अयाज़ आहे, उनखां मुख़्तलिफ़ तसौफ़ जा शाइर आहिनि, अनवर साईं आहे, हज़ूर साईं आहे, इहे रूहानियत वारा शाइर आहिनि, उहे जेको आहिनि सो मोहबत जो दर्स ॾियनि था। बाक़ी हाणे वाहियाती शाइरी उहो शाइर न आहे। मौसीक़ी जेका शुरू खां वठी अॼु ताईं इंसानी समाजनि जी इब्तिदा सां गॾु लोक मौसीक़ी, क्लासिकल, नीम क्लासिकल तोड़े जदीद मौसीक़ी ताईं, इहो ई सबबु आहे अॼु जेके माण्हू मौसीक़ी जी दुनिया में आया उन्हनि मौसीक़ी खे बाक़ाइदे तरतीब ॾेई सांढियो तारीख़ उन्हनि खे इज़त ऐं एतिराम सां ॾिसे थी। जे भाई जोगी थियां कर हाल फ़क़ीरी ही, जे भाई जोगी थियां कर हाल फ़क़ीरी ही, कावड़ पंहिंजे कल्ब मां तू पानी वांगुरु पी, पोइ वेझो न ईंदोसी लख भेरा लतीफ़ चवे। साईं ही मौसीक़ी जेको आहे उहो अमन जो पैगाम आहे, मोहबत जो पैगाम आहे। माण्हू सभु ग़म भुलाए थो ऐं जॾहिं मौसीक़ी इन साज़नि में अचे थो ऐं जॾहिं कमाल जी शाइरी शाह साहिबु सचल साईं उस्ताद बुखारी शेख अयाज़ खे जॾहिं ॿुधे थो तॾहिं रूह राज़ी थो। ॾिसो था ही घुट जो माहौल आहे, ॿूसट जो माहौल आहे, इन में इंसान खे परेशानियूं हज़ारे परेशानियूं आहिनि। जॾहिं मौसीक़ी जे महफ़िल में अचे थो इंसान जी जॾहिं रूह जी ग़िज़ा उनखे मिले थो तॾहिं सकून अचे थो। मौसीक़ी जी वज़ारत विंदर ऐं विरोह जो ज़रियो सम्झी वञे थी, पर दरअसल मौसीक़ी जो जमालियाती एहसासासी पासो एतिरो ताक़तवर आहे जो उहो पंहिंजे जोहर में कंहिं इनक़लाबी नज़रिए खां बि वॾी ताक़त रखे थो। कैमरामैन इमरान अली सां गॾु उमर कोराई, न्यूज़ नाओ, मीरपुर माथेलो।